नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त बैरिया टाउन आॾो भंजड़ा वारे केस ॿीहर रिमांड हासिल करण लाइ सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते ॿिनि धुरियुनि खे नोटिस जारी कयो वियो आहे। जांच मुकमल नाहे थी, जवाबदारनि जो ॿीहर रिमांड ॾिनो वञे। प्रोसिक्यूटर सिंध हाई कोर्ट खे इस्तदा कई आहे। जांच त किथे बि थी सघे थी, अव्हांखे रिमांड छो घुर्जे? अव्हां जेल में जांच करे सघो था। 2 ॾींहंनि जो रिमांड ॾिनो वञे। मुख़्तसर अरसे में जांच नथी थी सघे। वाक़े में केमिकल जो इस्तेमालु थियो, रिकवरी नाहे थी सघे थी। जवाबदारनि खे तहवील में वठी छा उन्हनि खे एतराफ़ी बयान वठण चाहियो था? हिक वाक़े जूं 3 FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि। जांच ऑफिसर ग़लत बयान करे रहियो आहे। रिमांड 4 ॾींहंनि जो। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त बैरिया टाउन आॾो भंजड़ा वारे केस ॿीहर रिमांड हासिल करण लाइ सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते ॿिनि धुरियुनि खे नोटिस जारी कयो वियो आहे। जांच मुकमल नाहे थी, जवाबदारनि जो ॿीहर रिमांड ॾिनो वञे। प्रोसिक्यूटर सिंध हाई कोर्ट खे इस्तदा कई आहे। जांच त किथे बि थी सघे थी, अव्हांखे रिमांड छो घुर्जे? अव्हां जेल में जांच करे सघो था। 2 ॾींहंनि जो रिमांड ॾिनो वञे। मुख़्तसर अरसे में जांच नथी थी सघे। वाक़े में केमिकल जो इस्तेमालु थियो, रिकवरी नाहे थी सघे थी। जवाबदारनि खे तहवील में वठी छा उन्हनि खे एतराफ़ी बयान वठण चाहियो था? हिक वाक़े जूं 3 FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि। जांच ऑफिसर ग़लत बयान करे रहियो आहे। रिमांड 4 ॾींहंनि जो।